नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां खबर ॾींदाल मेड़ लॻो ॻोठ हमज़ो चांडियो में बासर अकबर उर्फ डमिरल चांडियो पारां हथियार बंद साण करे अनवर अकबर सिकंदर ऐं माशूक चांडियो जे घरनि ते का कई, जंहिंजे ज़ुल्म ऐं ॾाढ खिलाफ़ ॻोठ हमज़ो चांडियो जे रवासिन मिसबात कस्बानो चांडियो अनवर चांडियो माशूक ऐं सिकंदर चांडियो जी अॻवानी में पाक किताब खणी फरीदाबाद मेड़ रोड ते अचे मुज़ाहिरो कंदे मुतासिरनि चयो त असांजो मुखालिफ़ बासर अकबर उर्फ डमिरल चांडियो असांजे घरनि ऐं ज़मीन मथां कब्ज़ो करणु चाहे थो, जेको असांजे घरनि मथां हथियार बंद माण्हू साण करे असांखे घर खाली करण ऐं कत्ल जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि चयो त अकबर उर्फ डमिरल चांडियो हिकु ॾुआरी क़िस्म जो माण्हू आहे जंहिं मथां कंबर शदादकोट ऐं वारे थाणे ते केस दाख़िल थियल आहिनि। हिननि चयो त अकबर डमिरल माण्हू साण करे घर मथां हथियार बंद विहारे छॾिया आहिनि, जंहिं करे असां बेघर थी विया आहियूं। हिननि चयो त असां घर में पंहिंजो कीमती सामान छॾे जान बचाए घर खाली करे निकिरी थाणे ते इंसाफ लाइ पहुता आहियूं। असां ग़रीब मिसकीन पहुरियत आहियूं। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई आहे त जान जो वेरी बणियल अकबर उर्फ डमिरल चांडियो ऐं हथियार बंदन खां बचाए असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। होॾां फरीदाबाद थाणे ते अकबर चांडियो उर्फ डमिरल समेत 10 ॼणनि ते एनसी दाख़िल कई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।